ताकता या महबूब में वधीक ताकता। चई से मां गाल कोन समझुस पाण फरमाए बच्चा दे खबर भला पानी में वधीक ताकता या यार में वधीक ताकता। चई मुंजा साईं यार तैयार पाण फरमायो दे खबर रात अख पे लगई पानी अख पे लगई पानी अख पे लगई पानी घणा दफा पानी जो दीदार कई। चई कि बिला जेडी मल अख लगी तेडी मल पानी पानी हुयो। पाण फरमायो जदे तुझे अंदर में ताजदारे मदीना जी ये सिक पैदा थींदी अखियों बूटी दो भी दे यार तुझे सामो दो। कौन कहता है कौन कहता है कौन कहता है कि वो रहते हैं मदीने में। अरे गलत कहते हैं मेरे आका तो रहते हैं आशिकों के सीने में। महबूब तो सा गद्दा रुगी तू पाण के पको कर रुगी तू पाण के सुञाण। हाँ उहे अल्लाह जा कामिल वली अल्लामा अब्दुल हक मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह तआला अलैह रोजानो अल्लाह केतरा दफा रात जो यार जो दीदार कंदा हो। इमाम रब्बानी सुहणे जे निहार सफर जो महीनो निस्बत भी इमाम रब्बानी सुहणे जी बाहे। हिकड़ी नंढड़ी गाल कया इमाम रब्बानी साईं जे मुसल्ले ते नमाज पढ़ण फरमाइंदा होया सदन जे गुलाम अर्ज कयो किबला मुसल्लो ॾाढो पुराणो थी वयो आ मुसल्लो गरी वयो आ। ओ मुंजा सोना दिल चवे थी मुसल्ले के तब्दील कया। अल्लाह जे कामिल महबूब फरमायो बचड़ा बस जिंदगी जो साथी आ हलण दे। नेठ सजदा ॾींदे ॾींदे सजदे वारी जा गरी वैया हेठों जमीन ज़ाहिर पे थे। अर्ज कई ओ मुंजा सोना भला एतरी त इजाजत ॾियो तरुगी सजदे वारी जाय जो टुकरो कढ़ी करे इन जगह ते नओ कपड़ो हणी छड्या। पाण फरमायो बच्चा तोखे इजाजत आ। मुरीद ओहो टुकरो कढ़ियो आ टुकरो कढ़ी करे उन जगह ते नओ टुकरो हयो थई। दिल में ख्याल कयई त जंहिं टुकरे जे मथा मुझे मुर्शिद जिंदगी भर सजदा ॾिना हन जरा इन जो कमाल बि ॾिसां त इन टुकरे जो कमाल चाहे हेॾे होॾे कोन कये। उन टुकड़े के बिस्मिल्लाह करे पंहिंजे टोपड़ीअ में सिबंदो आ नमाज इशा जी पढ़ंदो आ अञा रात निंड कंदो आ 25 दफा ताजदारे मदीना जो दीदार कंदो आ। मुसलमान रुगी तू पाण खे सुञाण। अञा चई त मथे हला सहाबा जे मंजिल ते हली दंग कया। खालिद बिन वलीद कद जो नंढड़ो खालिद बिन वलीद कद जो नंढड़ो वा पर जह जंग में जह मैदान में वींदो आ त कमाल करे ॾेखारींदो आ। तड़प कंदो आ मौला शहीद थिया मगर कंहिंमें ताकत ना है कंहिंमें माण्हू त तीर भी हणन तीर वेझो ई कोन अचे नेज़ा हणन नेज़ा वेझो ई कोन अचन माण्हू तलवार हणन तलवार वेझी कान अचे। खालिद बिन वलीद जाॾे वञे फातिह थींदो मोटंदो अचे। लेकिन कंहिं पुछो त खालिद ॾे खबर तुझो वजन भी हल्को आ वडो ताकतवर भी नहीं वडो कदावर भी नहीं नामियारो को वडो पहलवान भी नहीं राज कहड़ो आ यकीनन तुझे न कामयाबी जे पुठा को राज आ। खालिद बिन वलीद देर कान कई पंहिंजी टोपी लाहे करे उन में सिबियल रखियल मुझे महबूब मुस्तफा जो वार ॾेखारियो आ। खोलियो दुनिया जी तारीख सहाबा जी तारीख खोलियो। खालिद बिन वलीद फरमायो बी मुझी काई ताकत ना है मुझो कोई कमाल ना है ही जेको दिसो था इहो सब मुझे मुस्तफा जे हिक जुल्फ जो कमाल आ। जै महबूब जे जुल्फ में अल्लाह एतरी ताकत रखी आ बुधा उन मुझे करीम आका जे जात जो कमाल छा हूंदो। पाण खे संभाल बस रुगी इहो जुमलो थई पाण खे संभाल इंसान थी
हैवान न थी, जानवर न थी, पांजे पाण के साबित कर त मां इंसान हाँ। इंसान चइबो छा खे आ, सच इहो आ, अगु में इंसान त हुया पर इंसानियत कान हुई। इंसान में इंसानियत तदह आई जॾहिं मदीने जे ताजदार ज़मीन ते कदमड़ा रखिया। सहाबिया मुझे मदीने वारे मीर जो केरा गला गला केरा सहाबिये रसूला हुजूर जे खिदमत में अर्ज तो करे या रसूल अल्लाह मुझा अबो अम्मा कुर्बान वञन ओ मुझा महबूबा दौरे जाहिलियत जो बगालियूं मुखा कोन थियूं विसरन। छाजू दौरे जाहिलियत जो बगालियूं न थियूं विसरन। या रसूल अल्लाह हिकड़ी गाल के याद करे खिली खिली खेरो थी पवंदो हाँ। जॾहिं बी गाल याद ईंदी आ त रोई रोई बेहोश थी वेंदो हाँ। कहजे हुजूर में गाल के जो मदीने जे ताजदार जे दरबार में करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जात पुछो ओ अल्लाह जा बाना रोज या गाल थो करी भला अज इहो राज जाहिर कर। जेडी मल हुन के त इंतजार हो हुन केड़ियों बगालियों बयान कयूं तवज्जो कर। सहाबी रसूल चवे तो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जदे मुसलमान अञा कोन थियो हुयुस, मुस्तफा जो गुलाम कोन थियो हुयुस, बुतन जो पूजारी हुयुस, बुतन सा प्यार कंदो हुयुस। सफर जो इरादो कयम, सफर डाढो तवील हुयो, सालन ते मुहीत हुयो। उन सालन जे सफर जी तैयारी कयम। सवारी मूं वटि हिकड़ी हुई, दिल में ख्याल कयम खाधे पीते जो सामान भी खैणो आ, लटा कपड़ा भी खैणा हन, जरूरत जो सामान भी खैणो आ, पर यार बि गड्डू खैणो आ जंहिंजी इबादत करणी आ, जंहिंखे सजदा करना हन। हाणे जे पत्थर जो ठहियल पियो वठां त जानवर बार न पियो खणी सके, जेकॾहिं पत्थर जो पियो खणा त जगह पियो वारे। दिल में ख्याल कयम मूंखे रुगी इबादत जे लाइ बुतड़ो ई खपे। अटो गोहे करे हिकड़ो हथ जो यार तैयार कयम, ठाहे ठुके सुकायो नखे रखियम, जगह भी थोड़ी पियो वारे। गाड़ीअ ते वेही करे उन पंहिंजे सवारी ते वेही करे जेडी मल इबादत जो टाइम थे दर्शनड़ो भी कया पियो, दीदार भी कया पियो, उन जी इबादत भी कया पियो, उन खे राज़ी भी कया पियो। हुजूर जे साम्हूं गाल करे रहियो आ या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सफर हलंदो रहियो, हिकड़ी घड़ी एड़ी मुझे मथा आई जो मुझो खाधे पीते जो सामान मुकी वयो, का भी शय खाइण ला कान बची। जॾहिं कुछ भी कोन बचो, जंगल जो मैदान हुयो, दिल में ख्याल कयम जान खां मथे कुछ भी कोने। उन पंहिंजे बुतड़े के कढी चयो मास भला हींअर जेकॾहिं ॾुखे टाइम में कम न ईंदे त पोइ वरी कॾहिं कम ईंदे। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छो त जान खां मथे कुछ भी न हुयो। उन मिट्टी उन अटे जे बुत के कढी करे चयोमास यार यारी त तोसां पक्की आ, पर हाणे त सिर थो वञे। हेतिरो वक्त तोखे पूजा कई थम, इबादत कई थम, हाणे हली पेट में सुकून कर। उन के ट्रोड़े मुंहिंजा महबूब अटो ठाहे मानड़ी खाधम। जेडी मल सुबुह जो फिटो कयो मास, जेडी मल मूंखे याद ईंदो आ त खिली खिली खेरो थी पवंदो हाँ। त कहिड़ो ना जीव इंसान जंहिंजी पूजा पियो कया खाधुम बुने के पेट में कढियूं बुने के। पर मुंहिंजा आका जॾहिं उन दौरे जाहिलियत जो हिकड़ो ज़मानो याद थो अचे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोई रोई बेहोश थी वेंदो हा। महबूब पुछो उहो कहिड़ो आ? अर्ज कई महबूबा जॾहिं इन सफ़र ते निकतुम पोयां अल्लाह मूंखे न्याणी ॾिनी। छा ॾिनी? अल्लाह जे ज़ात मुखे न्याणी ॾिनी। हुन जे माउ के ख़बर हुई असां वटि न्याणी ऐब हुई। उन पंहिंजे न्याणीअ खे मुंहिंजे अचण खां अॻु में मिठड़ियूं मिठड़ियूं ॿोलियूं सेखारियूं, सुहिणा सुहिणा लफ़्ज़ सेखारिया। हुन जे अंदर में मुंहिंजो प्यार पैदा कयईं, हुन जे ॿोलीअ खे मिठड़ो बनायईं। छो त माउ हुई, उन माउ जे हैसियत में चाहियो पे त मुंहिंजो हलाली मुड़सड़ो जॾहिं अचे त मुंहिंजी न्याणी चुतो ते वांगुरु
मिठड़ियूं मिठड़ियूं बोलियूं बोले मन मुझो मुड़स हिन खे ज़बह न करे मन मुझो मुड़स हिन खे ज़िंदह जलाए न छॾे मुझा महबूब आका मां जीअं घर में पहुतसि उहा न्याणी मूंखे भाकुरड़ो पाए मूंखे गलन ते चुमियूं ॾे हूअ मुझे करीब अचे मूंखे उन खां नफ़रत पई लगे न्याणी भी मुझी हुई खून भी मुझो हुयो अबो भी मां हुयो सास या रसूल अल्लाह मगर न्याणी मूंसां प्यार करे मां ठूटियूं हणी नफ़रत कयां जेडी मल न्याणी करीब थियो न जे मां खे दड़का ॾियां हिकड़ो ना गुजणियो थई वरी कहिड़ियूं पिरोलियूं पढ़ायूं थई मुझा महबूब इए जिंदगी जो हिस्सो गुज़रंदो रहियो न्याणीअ जो प्यार वधंदो रहियो मूंखां बर्दाश्त न थियो दोस्त ताना ॾींदा मेहणा ॾींदा त धीउ वारो थियो हिकड़े ॾे मुझी घरवारी काॾे कम सां गे वई न्याणीअ खे तैयार कयो बचड़ी हल त हलो तोखे बाज़ार घुमाए थो अचां या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन न्याणीअ खे पाण सां गॾु खयमि सॼी वाट कचहरियूं कंदो पियो अचां जॾहिं मैदान में अहिड़े में पहुतुसि जिथे कोई बि न हुयो मुंहिंजा महबूब आका मां खडड़ी खोटण शुरू कई मुंहिंजी न्याणी हर हर मूं ॾे निहारे पानी जो ढुकड़ो कढी दे बाबा जानी पानी पी तो के पघर निकतो आ या रसूल अल्लाह हो मुके पानी दे पानी पिया भी सही पर गुस्से में उनके वरी उछलाए गिलास हणा मां को डर वहाए थक जी पवा बाहर निकरा त न्याणी मुझो पघरड़ो उगे मुझा महबूब हुआ प्यार करे मां नफरत कया बिल आखिर खड खणी तैयार कयम बाहर निकतुस त मुझी नढड़ी मुझा गल उघण लगी मुझी मिटड़ी उघण लगी मुझे पेरन के पंहिंजे मुंह सां चुमण लगी महबूब पोइ बि मूंखे एहसास न थियो उन न्याणीअ खे खणी करे उन खड में उछलायुमि जेॾी महिल उछलायुमि त निहारे चवे थी ओ मुंहिंजा दिलबर बाबा ओ मुझा सोना बाबा छा मां तुझी न्याणी नाहियां न्याणी त आहीं बाबा पो मुखे खड में छो छिलायो थई मां त तोसां प्यार थी कया मां त सालन खां तोखे याद पई कया मां त सालन खां तुंहिंजे ला सिक में पई सिका बाबा तो त शहर जो वायदो कयो अॼु मूंखे तूं खड में छो थो छिलाए या रसूल अल्लाह मूंखे कोई एहसास न पियो थे उन न्याणीअ जिंदह जे मथा मिट्टी विझण शुरू कयम जॾहिं न्याणी अध मिट्टीअ में बंद थी वई रोई करे थी चवे ओ मुझा जानी बाबा मुखे त पूरी तो पर वापसी में पंहिंजो ख्याल कजा को किथे कंडो वगैरह न लगई ओ मुझा सोना करीम आका जॾहिं न्याणी उहे बोलड़ियूं पई बोले मां अंधो हुयुसि एहसास न हुयो जेॾी महिल न्याणीअ खे मुठीअ ताईं पूरियुमि हुन जा आख़िरी पसाह न्यारे चई बाबा मुझे अमड़ जी पार त हुजई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेडी मल न्याणीअ जा उहे जुमलन बि मूं ते एहसास न कयो कदर को न थियो पंहिंजे न्याणीअ खे दफन करे ख़ुश थी मोटी आयुसि दोस्तन खां मुबारकूं वसूल कयमि अॼु पंहिंजी न्याणीअ खे दफन करे आयो आहियां या रसूल अल्लाह जॾहिं तो महबूब जे कदमनि में आयो हां ऐं कलमो पढ़ियो तम त मूंखे उन न्याणीअ जी हिकड़ी हिकड़ी दाह रोआई दिया इंसान तो हुयो बचड़ो पंहिंजो हुयोसि धीउ पंहिंजी हुयसि मगर उन में इंसानियत कान हुई अॼु जॾहिं मदीने वारे मीर जो गुलाम थियो आहे उन में एतिरी त इंसानियत अचे वई आहे जो उन न्याणीअ खे यादि करे ज़ारो कतार रोई रहियो आहे उन मुझे करीम आका जा गुलाम गौर कर मुझे मदीने वारे मीर अलैहिस्सलातु वस्सलाम जा गुलाम अल्लाह पांजे जात के अल्लाह पांजे कुदरत जे राज़न के सूरत इंसानी में ज़ाहिर फरमायो इन इंसान जात जो कदर कर इन इंसान सा प्यार कर छो तो जो असा जो महबूब रब जो महबूब बि आयो आ त इन सूरत इंसानी में आयो इन इंसान जो कदर कर इन इंसान सा प्यार कर इन इंसान जो एहसास कर तू फर्श वारन जो कदर कर अर्श वारो तुझो कदर किए थो करे
ओ मुसलमान हजारे वजीफा पढ़न वारा, हजारे इबादतूं करण वारा, कहीं इंसान जे दिल के भी कदें पढ़ी दिस, कदें कहीं इंसान जे दिल जे दर्द के भी समझी दिस, कदें कहीं इंसान जे मुश्किलात मजबूरी के पढ़ी दिस, उन जे मजबूरी उन जे तकलीफ के दिसी करे, पान के तकलीफ में विझी करे, उन जे तकलीफ के एक दफो दूर करे दिस त खबर पवई त मदीने जो मीर कीअं दीदार कराईंदो आ। जेकॾहिं चाही थो त मुंहिंजो ख़ुदा मूंसां राज़ी थे, चाही थो त मदीने जो ताजदार मूंसां राज़ी थे, त इंसान ज़ात जी ख़िदमत कर, इंसान ज़ात सां प्यार कर, इंसान ज़ात जे दुख सुख के पंहिंजो दुख सुख समझ। इंशाअल्लाह ताला मुझो महबूब मदीने जो ताजदार भी तो के दीदार कराइंदो तो मुझो खुदा भी तो सा प्यार कंदो। जेकॾहिं ईअं न कंदे त जवानी 2.5 ॾींहं थई, इहा ताकत 2.5 ॾींहं थई, इहो हुस्न तुंहिंजो 2.5 ॾींहं, जनते तोखे बावरा उजड़ गए वो बाग जिनके लाख माली थे, अरे सिकंदर जब दुनिया से गया दोनों हाथ खाली थे। त मुझा दोस्त अजीज अचो तमाम मदीने जे साईं जे दरबार में तवा के वठियल अर्ज पे कयम। अल्लाह ताला इंसान बनाया, उन्हनि सभिनी इंसाननि मां अंबिया के अल्लाह इज्जत वारो बनायो, तमाम अंबिया मां मुझे करीम रब मुझे मदीने जे मीर के इमामुल अंबिया बनायो आ। तुझे रुख पाक जा कसम मौला खया, तुझे रुख पाक जा कसम मौला खया, तुझी महबूब सारा यला सिफात आ, वद्दुहा जे अंदर समूरो आ जिक्र, वद्दुहा जे अंदर समूरो आ जिक्र, तुझे जुल्फन जी कई कुरआन मेरा बात आ, तुझे रुख पाक जा। घणियूं नातूं नथो पढ़ा, घणई फ़कीर तव्हांखे ॿुधायूं आहिनि, दिलि चवे थी कुछ ॻाल्हियूं ॿुधायां, लेकिन क़ुरान करीम जे आयत खे त खोलिया जेका पढ़ी थम। हिकु दफ़ो दुरूद पढ़ सल्लल्लाहु रब कुरान में छा थो फरमाए? अल्लाह फरमायो या बनी आदम, ओ आदम जी औलाद, अल्लाह फरमायो आदम जी औलाद, सिंधी खे न, मुहाजर खे न, पंजाबी पठान करे न, मशरक वारो न, मगरब वारो न, शुमाल जुनूब वारो न, कायनात जे अंदर जेको भी इंसान आ मुझे रब फरमायो या बनी आदम, ओ आदम जी औलाद, अल्लाह तअबुदु शैतान, खबरदार थी जा शैतान जी ताबेदारी न कजा। अल्लाह छा फरमायो छा कजा? खबरदार थी जा शैतान जी ताबेदारी न कजा, इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन, मां रब तोखे ॿुधायां थो इहो शैतान तुंहिंजो खुलियल दुश्मन आ।
लिकल दुश्मन ना है यो शैतान तुझो खुलियल दुश्मना इन शैतान जी ताबेदारी न कजा। अल्लाह फरमायो शैतान जी ताबेदारी न कजा। मुझा दोस्त अजीज तोखे उन जगह ते पहुंचाया यूं टन दई फेराया। अल्लाह चवे तो शैतान जी ताबेदारी न कजा। कीअं न कजा? शैतान मुवहिद पक्को हुयो। गाला गाला शैतान गाल है ना, शैतान तौहीद जो कायल पक्को हुयो। 6 करोड़ साल अल्लाह जे इबादत में गुजारी। घना साल गाला 6 करोड़ साल अल्लाह फरमाए तो मुझी इबादत कई। जन्नत में भी आले नाल हो जेडी मल वणेस अचे जेडी मल वणेस वने। जन्नत जे खजानन जो खजान ची भी चंगो टाइम रहियो आ। पर अल्लाह चे तो खबरदार थी जा इन भाड़े जी ताबेदारी न कजा। ओ मुझा मौला जे 6 करोड़ साल तुझी इबादत कई आ, तो सा प्यार कयो आ, तुझी हमदो सना कई आ। जेको जन्नत में रहियो आ मौला उन जी चवी तो ताबेदारी न कजा। उन जे नाले चवी तो त खुलियल दुश्मना तुझो मौला तुझो जेको आशिका वो मुझो खुलियल दुश्मन किया। अल्लाह फरमाए तो इहाई त गाला ओ मुझा बाना याद रखी छर जा। मां त खालिक ई मालिक हां पर मां अल्लाह जह महबूब जे करे कायनात बनाईया। जह महबूब जे करे कायनात बनाईया। जेको उन सां न ठहंदो आ मां अल्लाह कदे भी उन सां को न ठहंदो आ। भले 6 करोड़ साल इबादत करे, भले जन्नत में हुजे, तहज्जुद गुजार हुजे, इशराक पढ़न वारो हुजे, अवाबीन पढ़न वारो हुजे, कुछ भी हुजे, लेकिन मुझा दोस्त अजीज मुझे बेनियाज रब फरमायो शैतान जी ताबेदारी न कजा। यानी अल्लाह फरमाए तो कदे भी मुझे सुने नबी जी बेअदबी न कजा। मुझे सुने नबी सा प्यार कजा। मुझे सुने नबी जी बेअदबी न कजा। मुझे सुने नबी जे अजमत जो इनकार न कजा। पांजे इबादतुन ते नाज न कजा। पांजे खैर खैरातुन ते नाज न कजा। जे कदे खैर खैरातुन ते नाज कये, जे कदे इबादतुन ते नाज कये त पो शैतान जे उन अंजाम के न भूलज जा त जे 6 करोड़ साल इबादत कई पर मुझे सुने नबी जो एहतराम न कये त मां अल्लाह 6 करोड़ साल जी इबादत उन जे बूथ ते हणी जन्नत माई कढी छडियो आ। गौर तलब न तो जन्नत में अचे भी, जन्नत में वने भी, जन्नत में रहे भी, आबिद भी आ। 6 करोड़ साल इबादत भी कई। हिकड़ो दफो रुगी अल्लाह जे नबी जे तज़ीम जो इनकार कई। जेको जन्नत में रहंदड़ो तंहिंखे ई रब चयो निकिर कढी छॾींस ॿाहिरि। पोइ जेको वेठो ई ॿाहिरि आ उहो जे अज़मत नबी जो इनकार करे त जन्नत जे वेझो वञी सघे थो? सोचे पोइ जवाब ॾे। हाणे इन ॻाल्हि करण जो मक़सद छा? उन सां दुश्मनी पालणा न, उनखे एहसास ॾियारणा। ओ मुस्लमान, ओ मुसलमान, इबादतुन ते नाज करण वारा, इबादतुन ते नाज करण वारा, इबादतूं तॾहिं कम जूं थींदियूं हने जॾहिं दिल मुझे महबूब मुस्तफा जे खिदमत में हाज़िर करे छॾबी आ। अल्लाह ताला फरमायो शैतान जो चयो न वठिजो, यानी सोहणे नबी जे अज़मत जो इनकार, गालाए अज़मत जो इनकार न कजो। अॻियां रब छा थो चवे? व अनिबुदूनी व अनिबुदूनी, मुझो बानो थी रह जा, मुझो इबादत गुजार थी रह जा, मुझो थी रह जा। ओ मुझा मौला मां तुझो थी रहा। रब चवे तो हाज़ा सिरातुम मुस्तकीम, इहा
आई सिधी वाट थई मौला कीअं थी रहा रब चवे थो निहार जा मां जॾहिं पंहिंजे नबीअ खे उन जे अमड़ जे रुगी जिस्म में पहुचाईंदो हां त आसमान जे मलाइकन के जमीन जे जबलन के हुक्म कंदो हां त आमिना कदम रखंदी वञे त सलाम करे पो अॻिते वधण ॾिजो से अल्लाह चवे तो मुंहिंजो थी वञ जा याने जीअं मां पंहिंजे महबूब सां प्यार थो कयां ईअं तू भी प्यार कजा शैतान जो न थी जा मता अज़मत नबी जो इनकार करी अल्लाह फरमाए तो मां अल्लाह छा छा न कयो आ पंहिंजे महबूब जे लाइ हिकड़ी झलक रुगी तोखे ॿुधायां 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 एतिरो तो ॿुधो अथई त सहाबी जेके मुझे करीम आका जा हन उन्हनि जहिड़ो दुनिया में कोई ॻाल्हि कोई हलो सहाबी बनिया छा जे करे रोज़न जे करे जवाब न निमाज़ुनि जे करे जवाब ॻाल्हाईंदो अचे जवाब न हज जे करे जवाब न रोज़न जे करे बि न निमाज़ जे करे बि न हज जे करे बि न सहाबी बनिया छो छो दीदारे यार जे करे ठीक है दीदारे यार जे करे लेकिन ते गौर तलब नुक्तो बयान कया दीदारे यार जे करे त लखे सहाबी बनिया दीदारे यार जे करे लखे सहाबी बनिया पर उन्हनि लखन मां के मोतीअ जा दाणा भी बनिया दीदारे यार लखन कयो लखे सहाबी बनिया उन्हनि जहिड़ो दुनिया में ॿियो को थी न तो सघे करोड़े वली गौस कुतुब अबदाल गॾजल कंहिं बि सहाबी जहिड़ो नथो थी सघे लेकिन उन लखन सहाबिन मां के मोतीअ जा दाणा भी बनिया कीअं बनिया थोड़ो अर्ज कंदो हला थोड़ो ॿुधाईंदो हला अबू बकर सिद्दीक कीअं बनियो अबू बकर सिद्दीक कीअं बनियो जो मुझे महबूब मुस्तफा जे मेराज जी तस्दीक करे अबू बकर मां सिद्दीक अकबर बणजी वियो भला उमर फारूक कीअं बनियो ॿुधंदा त आहियो त फारूक आज़म लेकिन बनियो कीअं ओ मुसलमान उमर फारूक कीअं बनियो फर्क करण वारो कीअं बनियो गौर कजा मुंहिंजा दोस्त गौर कजा जॾहिं हिकिड़ो यहूदी ऐं मुसलमान पाणीअ तूं झेड़ो थी पियो छा तूं झेड़ो थियो पानी तो जेड़ो थी पयो मुसलमान चवे मुझो पानी यहूदी चवे मुझो पानी गाल बुधल ते खुटाए चा सिधो दरबारे मुस्तफा में आया मदीने जे साईं फरमायो जमीन कहजिया मुंड में यहूदी चयो मुजी हुजूर फरमायो पानी भी तुझो हलो फैसलो थी वयो उन टाइम में दीदार करण जे बावजूद भी एड़ा मानू मौजूद हुया जो दिल में ख्याल कई त हुजूर रहमतल लिल आलमीन पंहिंजे रहमत जो इज़हार कयो थे हुजूर जे हूंदे फैसलो सहाबीअ ॾे खणी आयो आ हुजूर जे हूंदे जुमले ते जोर थो ॾियां तू गौर कर हुजूर जे हूंदे फैसलो सहाबीअ ॾे खणी आयो आ हुजूर मौजूद आ फैसलो सहाबीअ ॾे खणी आयो आ हाणे उन सहाबीअ जो फैसलो निहार जेॾी महिल अमीर उमर वटि पहुतो अचे पंहिंजो किस्सो बयान कयईं यहूदी ख़ामोश छो त सचो माण्हू सब्र खां कम वठंदो आ भले केर बि छो न हुजे जेॾी महिल मुसलमान पंहिंजो मुंहिंजा दोस्त केस पेश कयो उमर फारूक पुछो उमर बिन खताब पुछो दे खबर यहूदी हे गाल किया चवे थो गाल जेका भी न कया उहा गाल पंहिंजी जगह ते पर इन जो फैसलो तवां जे सुणे नबी करे छडियो आ यहूदी तो चवे गौर त कर न केर तो चवे यहूदी तो चवे यो फैसलो तवां जे सुणे नबी करे छडियो आ उमर फारूक मुसलमान दे निहारे पुछो दे खबर यहूदी सच तो चवे चई से सच तो चवे चई फैसलो मुझे महबूब रहमतल लिल आलमीन कयो आ जिसे महबूब कयो आ पो मां उमर फारूक दे मां उमर दे छो खणी आयो हई मिठड़ा इन करे जो महबूब रहमतल लिल आलमीन हन
सभिनी जे मथा रहम करण वारा हन पर सुहिणा उमर तूं त हिन काफ़रन खे चङी तरह सुञाणी थो न मूंखे ख़बर आहे त तूं हिन खे ज़रूर कुझु न कुझु फ़ैसिले में कंदे ज़ाहिर कंदे सुहिणे उमर फारूक जे नाम तां क़ुर्बान वञा फरमायो सच थो चवी तरस त मां तोखे फ़र्क़ करे ॾेखारियां उथियो वा तलवार खईं जीअं मुस्लमान वेठो आहे ज़ोर सां तलवार हणी मुस्लमान जी धड़ खां सिसी उमर फारूक धार करे छॾी आहे जीअं जो ॻाल्हि खुली वई जेको क़त्ल थी वियो उन जा माइट रड़ियूं कंदा या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह उमर ज़ुल्म करे छॾियो उमर असांजो कातिल आहे असांखे उन खां खून बहावती ॾिनी वञे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा वटि दाही बि आया उमर बि आयो ऐं रब जे तरफ़ खां जिब्राइल बि आयो ओ मुंहिंजा मुस्तफ़ा उमर कातिल नाहे उमर फारूक उन फर्क करे ॾेखारियो आहे दुनिया ताईं क़ाइम रहंदो इन जो मिसाल त जेको मुंहिंजे मुस्तफ़ा जे हूंदे उन जे ग़ुलाम जे ॻाल्हि खे अहमियत ॾींदो आहे उमर जो उन जे लाइ फ़ैसिलो उन जो दुनिया ते जीअण ख़त्म करणु हूंदो आहे बेनियाज़ रब कुरान करीम जी आयत नाज़िल फरमाए फला व रब्बिक ला युमिनून मुंहिंजा महबूब तुंहिंजे रब जो कसम कंहिंजे रब जो कसम तुंहिंजे रब जो कसम ला युमिनून हत्ता युहक्किमूक मुंहिंजा मुस्तफ़ा तुंहिंजे रब जो कसम तेस ताईं मोमिन नथो थी सघे जेस ताईं मुंहिंजा मुस्तफ़ा तोखे पंहिंजो बादशाह तस्लीम नथो करे अल्लाह जे कुरान करीम गवाही ॾिनी उमर फारूक इन करे थियो जो मुंहिंजे मुस्तफ़ा जे लाइ ज़रे जे बराबर भी अंदर में खोट रखण वारे जो सिर कलम करण वारो उमर फारूक बनियो उस्मान गनी छो बनियो कीअं बनियो जेको आयो हुजूर जे कदमन ते कुर्बान जेको अचे हुजूर जे कदमन ते कुर्बान मुस्तफ़ा फरमायो उस्मान तू कदे खुट दई कोन गनी सुनो अली करमुल्लाह वजहुल करीम कीअं बनियो अजीजा ने मल जॾहिं काबे जे अंदर मुझे दिलबर अली जी विलादत थिया अखिड़ियूं नथो खोले काबे दे नथो निहारे दुनिया दीवानी काबे जे गिलाफ ॾिसण लाइ जेको हज उमरे ते वञे 1.5 लाख 2 लाख ख़र्च करे हिक ॿिए खे ॻाल्हि ॿुध काबे ते न नज़र पवी अखि छिंबिजा न छो त काबे जे गिलाफ ते निगाह पवंदी आहे जेका बानो दुआ घुरंदो आहे रब क़बूल कंदो आहे ओ काबे जे गिलाफ ते निगाह विझी दुआ कबूल कराइण वारा मुझो अली त काबे जे भी अंदर आयो आहे इते बिहारे हिकड़ी गाल चवा काबो कहजो घर गाला गाला काबो कहजो घर पंहिंजे घर के केर सुहिणो कंदो आहे या पलीत कंदो आहे जवाब रे गाला गाला तो सही दुनिया जे हर माण्हू जी तमन्ना हूंदी आहे पंहिंजे घर में उहो गुलदस्तो आणिया जेको कंहिंजे भी घर में मौजूद न हुजे हर माण्हू चाहींदो आहे पंहिंजे घर के सुहिणो बनाया मगर अहिड़ी घर में शइ आणिया जेका कंहिंजे घर में मौजूद न हुजे मुझे करीम रब पंहिंजे कुदरत सां पंहिंजे हुकुम सां मुझे महबूब मुस्तफ़ा जे लाडले भा सुणे अलील मुर्तज़ा के विलादत जो मौक़ो सआदत मंदी बख्शी आ काबे जे अंदर मगर अली चवे तो काबा तो के सलामा पर अखियों तोड़े निहारे को न खोली दुस्मा अली हा मां चाया अली हा काबे के चतो तोड़े निहारे अखियों को न खोली दुस चो तमा काबे जे भी काबे दे निहारे अखियों खोली दुसे
उन सोने शेरे खुदा गाल के तवील न तो वठी वञा मौजू ते मोटण तो चाया। उन शेरे खुदा जी विलादत काबे में दुनिया जे तारीख़ मां का हिकड़ी सिट केर ॾेखारे त उन खां पोइ काबे के कहीं धोतो हुजे, हिकड़ी सिट ॾेखारियो। जवाबात कान्हे, छो कोन धोतो वयो, पलीत थियो ई कोन त धोपे छाजे। जॾहिं पलीत थियो ई कोन त धोपे छाजे ला। पर इएं चो भला हिकड़ो उहो मूंखे ॾेखारियो जेको काबे ॾे मोहड़ करे निमाज़ न पढ़े, को हिकड़ो त ॾेखारियो। चो तो काबे ॾे मोहड़ करे निमाज़ पढ़े, चो त अल्लाह जी रज़ा इन में आ, मुझे मुस्तफ़ा जी रज़ा बि इन में आ। अजीजा ने मन बस मां घणो तवील न थो वञा, एतिरो चवण पे चाहे मुझे ॾी महिल मुंहिंजा दोस्त अजीज अलीअ जे अमड़ जो नाले चो छा, चो फातिमा बिनत असद नालो छा आहे, नालो चाहे फातिमा बिनत असद घर में पहुती आ। पाड़े जुमायूं मुबारकूं, घर वारा मुबारकूं, मुबारक थे पुट जावा, चवे थी पुट त जावा पर दुखो त अखिन खां ना बीना।